बलोचिस्तान खायल बोर्ड के पानी जो एफपी बचाबंद के 0 पॉइंट ते दबाव वधी वियो। पानी एफपी बचाबंद तां ओवरटॉप थियण खां पोइ इंतजामिया इलाइक़े वासियुनि लाइ महफ़ूज़ हंधनि ॾांहुं लॾपलाण शुरू करे वञण जो अलर्ट जारी करे छॾियो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंबर खां कयूम चांडियो। जी बिल्कुल, बलोचिस्तान का आयल जो बोर्ड जो पानी सारो हमल में मौजूद हो, उनमें चाड़ वधी वञण जे करे एफपी बचाबंद के पाए रहियो आहे। एफपी बचाबंद 0 पॉइंट जे भरिसां वकड़ी जे मक़ाम खां उन हंधा जेको आहे सो एफपी बचाबंद जे पानी मथां हली रहियो आहे। जॾहिं त साबू बुरड़े जे ॻोठ खां हिकिड़ो पुराणो वाहो आहे जेको सिम जे पाणीअ खे ऐं ॻोठ में पवंदड़ मींहं जे पाणी खे नेकाल करण जे लाइ इस्तेमालु कयो वेंदो हो, उहो भॼी पियो आहे। उन करे जेको सारो जो पाणी आहे उन वाहे जे ज़रिए आबादी ॾांहुं वधी रहियो आहे ऐं उनखे बंदि करण जी कोशिश कई पई वञे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे एफपी बचाबंद जी इंतिहाई ख़राब सूरत हाल नज़र अचे थी पई, जॾहिं त इंतज़ामिया चूंडियल नुमाइंदा एरीगेशन जो अमलो एफपी बचाबंद ते पहुची वियो आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त मुसलसल पाणीअ में चाड़ अचण खां पोइ एफपी बचाबंद जी जेकी सूरत हाल आहे उहा ख़राब थी वई आहे ऐं कंहिं वक़्तु बि उहो किथां बि टुटी सघे थो पियो। मुसलसल बंद जी निगरानी करे रहिया आहियूं त जीअं बंद न टुटे ऐं जेकॾहिं इहो बंद टुटियो त आबादी ऐं शहरनि तरफ़ां पाणी वधी वेंदो। 2010 में बोर्ड वारी सूरत हाल उन खां बदतरीन हिन वक़्तु सूरत हाल अचे पई ऐं ही जेका सूरत हाल आहे उहा असांजे कंट्रोल खां जेकॾहिं निकिरी वई त केतिरा ई ॻोठ अॻु में ई पाणीअ हेठि आहिनि, वेतर उहे पाणीअ हेठि अची वेंदा। उन जे करे इंतज़ामिया जे तरफ़ां जेके इलाइक़े वासी आहिनि उन्हनि खे लॾ पलाण जो ऐलान जारी कियो आहे ऐं उन्हनि खे इहो हुकुम जारी कियो आहे त जिन जिन ॻोठनि में इलाइक़े वासी फाथल आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते पंहिंजा घर ख़ाली करे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं हलिया वञनि। एफपी बचाबंद जी निगरानी जे लाइ मशीनरी खे बि घुरायो वियो आहे ऐं उहा मशीनरी जेको आहे सो जितां जितां एफपी बचाबंद जे मथां पाणी वही रहियो आहे ऐं उन्हनि जी कोशिशि आहे त उन्हनि ते जेको आहे सो बंदनि खे मिटी ॾेई करे उन्हनि खे मज़बूत कजे त जीअं एफपी बचाबंद महफ़ूज़ रहे ऐं उनखे घारा लॻी न सघनि।